सोबोदरो मां ख़बर ॾींदा हाल त सोबोदरो लॻ ॻोठ ताज मोहम्मद भागत जे रहवासियुनि अली खान भागत, बशीर शाहीन, नादिर भागत ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो ॻोठाणनि दाईंदे चयो त असांजे ॻोठ जो छड़वाग रफ़ीक पुट गाई खान भागत बकरी चोरायो वियो। इहा नूर मोहम्मद सामेटियो के विकिरो करण जी कोशिश कई। वापारी नूर मोहम्मद सामेटियो असांखे फोन करे ॿुधायो सैयद मज़हर शाह वारी बकरी रफ़ीक भागत चोराए आयो आहे ऐं मूंखे ख़रीद करण लाइ चए थो। मां ख़रीद न कई आहे। इहा असांखे अदियारी ॾिनल बकरी चोर रफ़ीक भागत ॾटियूं हणी मारे रस्ते में फिटो करे फरार थी वियो आहे। बकरी जो फर माउ जे खीर लाइ तड़पे थो ऐं मुअल माउ जा थण पीए थो। ज़ालिम करे बकरी चोराए मारे फिटी कई आहे। मुतासिरन SSP खैरपुर खां घुर कई आहे त चोर रफ़ीक भागत खिलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।